अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन। तव्हां पंहिंजे ऐं मुंहिंजे चैनल सम्झो ऐं सम्झायो सां जनाब, अॼु मां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदुसि, दरअसल आउं अॼु चाहियां थो त तव्हांखे हिकिड़े सॉफ्टवेयर, हिकिड़ी एप्लीकेशन जो रिव्यू ॾियां जेका तमामु बहितरीनु आहे एंड्रॉयड मोबाइल में। या ईअं खणी चऊं त हिकिड़ो वीडियो एडिटर आहे जंहिंजी रिव्यू अॼु आउं तव्हांखे ॾींदुसि। उम्मीद आहे त तव्हां आख़िर ताईं मुंहिंजी वीडियो खे ॾिसंदो ऐं मुंहिंजी वीडियो खे ॾिसी ज़रूरु कुझु पिराईंदो। त जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो ऐं तव्हांजो हिकिड़ो चैनल आहे सम्झो सम्झायो, इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ को वॾो को कमु कोन्हे, तमामु आसान आहे। तव्हां मुंहिंजे चैनल में वञो या मुंहिंजे वीडियोज़ में सब्सक्राइब जो बटन आहे उनखे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। न त मुंहिंजे चैनल में वञो, चैनल में वञी मुंहिंजे सब्सक्राइब जो रेड कलर जो जेको बटन आहे उनखे क्लिक कयो। उनखे क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां ॾिसी सघंदव ऐं कुझु पिराए सघंदव। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर, लाइक ऐं कमेंट्स में ज़रूरु लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था, इंशाल्लाह मां उनजो बि जवाबु ॾींदुसि। हाणे त जनाब हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। अॼु जंहिं एप्लीकेशन खे आउं रिव्यू करणु चाहियां थो उहो एप्लीकेशन आहे बेस्ट वीडियो एडिटर इन एंड्रॉयड मोबाइल। वीडियो एडिटिंग जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त तव्हां आख़िर ताईं मूंसां गॾु रहिजो। अॼु आउं तव्हांखे हिन जे बारे में ॿुधाईंदुसि। जनाब, हिकिड़ो एप्लीकेशन आहे पावर डायरेक्टर जे नाले सां। उनखे पहिरीं तव्हां प्ले स्टोर में वञो, प्ले स्टोर खे क्लिक कंदव। हीउ जनाब प्ले स्टोर खुली वियो आहे। खुलण खां पोइ सर्च कंदव पावर डायरेक्टर, ऐं जीअं ई सर्च कंदव तव्हां ॾिसी सघो था हीउ पावर डायरेक्टर वीडियो एडिटर साइबर लिंक वारनि जो आहे। इहो अची वियो आहे। जेकॾहिं हिनजी रेटिंग ॾिसणु चाहियो था त उहा बि ॾिसी सघो था। हिन बि ॾिसी सघो था 4.5 जी रेटिंग आहे। 10 मिलियन माण्हुनि हिन खे डाउनलोड कयो आहे। ऐं जेकॾहिं वधीक कुझु पढ़णु चाहियो था त उहो पढ़ी सघो था। तमामु सुठो हिकिड़ो वीडियो एडिटर आहे जेको स्पेशली एंड्रॉयड मोबाइल जे लाइ तमामु सुठो वीडियो एडिटर आहे। मूं हिन खे डाउनलोड करे छॾियो आहे ऐं हिन खे ओपन कंदुसि। तव्हां जेकॾहिं हिन खे डाउनलोड करणु चाहियो था त जेकॾहिं चाहियो था त आउं तव्हांखे हिन जी लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, उतां तव्हां डाउनलोड करे सघो था। जनाब, जीअं ई हिन खे ओपन कंदव त हीअं खुलंदो। हिन में तव्हां ॾिसी सघो था जेके प्रोजेक्ट तव्हां ठाहिया आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर कंदो। ऐं हेठि तव्हां ॾिसी सघो था हिन जो जेकॾहिं ट्यूटोरियल ॾिसणु चाहियो था त उहो बि ॾिसी सघो था। ऐं वीडियो जेकॾहिं ठाहे छॾी आहे त उनखे प्रोड्यूस बि करे सघो था। पर फ़िलहालु असां न्यू प्रोजेक्ट ते क्लिक कंदासीं। न्यू प्रोजेक्ट ते जीअं ई क्लिक कंदव त हीअ विंडो खुली वेंदी। हिन में तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे प्रोजेक्ट जो नालो ॾियणो आहे। को बि नालो ॾियो, जीअं मां हिते नालो ॾियां थो इंसाफ़ जो नालो ॾेई हिनखे ओके कयो। हिन जी तव्हां ॾिसी सघो था पोर्टलेट में तव्हांखे करिणो आहे। जेकॾहिं मुंहिंजे रेशो आहिनि उन्हनि खे सिलेक्ट करे सघो था, पर आउं हिनखे हिते ई रहणु ॾींदुसि ऐं ओके कंदुसि। जीअं ई ओके कंदुसि त जनाब हीअ तव्हां ॾिसी सघो था हीअ खिड़की खुलंदी। हिन में तव्हां ॾिसी सघो था हीअ ब्राउज़ कयो आहे हिन जेके बि तव्हांजा फोल्डर आहिनि उन्हनि मां तव्हां हीअ ॾिसी सघो था। पहिरीं हीअ तव्हांखे ॾेखारियो। जेकॾहिं एडिटिंग करणी आहे त हिन मां कंहिंखे बि हिकिड़े खे चूज़ करे तव्हां एडिटिंग करे सघो था। ऐं हितां बैकग्राउंड में वेंदुसि, बैकग्राउंड में कंहिं कलर खे चूज़ कयां थो ऐं जीअं ई क्लिक कंदुसि त प्लस जो निशान ईंदो। हिनखे ॿीहर क्लिक कयो, ॿीहर क्लिक कंदव त हीअ हिन में अची वेंदो। ऐं मथे प्ले जो जेको बटन आहे मथी लाइन में हिनखे क्लिक कंदो त हीअ तव्हांखे थोरो इंस्ट्रक्शन्स ॾींदो। इहे इंस्ट्रक्शन जेकॾहिं तव्हां फॉलो करणु चाहियो था त ठीकु आहे, न त हिन स्क्रीन ते क्लिक कंदव त हीअ तव्हांखे ॿुधाए थो त तव्हां कीअं करे सघो था। ऐं जीअं ई क्लिक कंदव त हीअ तव्हां ॾिसी सघो था हिन जी फस्ट जेको इंटरफेस ईंदो उहो इन तरह जो हूंदो। इन में तव्हां हीअ ॾिसी सघो था हीअ जेका ग्रीन कलर जो जेको असांजो अची वियो आहे हीअ तव्हांजी प्रीव्यू विंडो आहे जेको तव्हां सिलेक्ट कंदो ऐं इहो हिते अची वेंदो। ऐं हीअ तव्हांजी टाइम लाइन आहे ऐं हीअ इन जा जेके टूल्स आहिनि उहे ॾिनल आहिनि। इन में तव्हां ॾिसी सघो था मथे जेकॾहिं बैक करणु चाहियो था त इन जे लाइ एरो ॾिनल आहे।
ऐं ही जेकॾहिं आहे त हिन में ऑडियो एड करणु चाहियो था त इहो आहे, लेयर जो बटण आहे, ऐं अफेक्ट्स ॾियणु चाहियो था त एफेक्ट्स जे नाले सां इहो मौजूदु आहे। प्रोड्यूस करण जो बटण आहे, सेटिंग में वञी सेटिंग बि करे सघो था। ऐं ही ॾिसी सघो था जेकॾहिं को तव्हीं अंडू करणु चाहियो था कंहिं कम खे त उन जे लाइ इहो बटण आहे, प्ले जो बटण आहे। हाणे जेकॾहिं प्ले कंदासीं त हींअर फ़िलहालु असांजे प्रोजेक्ट में कुझु बि कोन्हे, ही ॾिसो था, तव्हां प्ले करे सघो था। हाणे जे सपोज़ तव्हीं हिन में का तस्वीर ॾियणु चाहियो था या को अफेक्ट्स ॾियणु चाहियो था त उन जे लाइ तव्हांखे इन में वेंदो लेयर्स में ॾिसी सघो था। लेयर्स खे जीअं ई क्लिक कंदो त ही ऑप्शन अची वेंदा जंहिंमें टाइटल आहे, वीडियो आहे, इमेज आहे ऐं स्टिकर। ही 4 शयूं तव्हीं इन में ॾेई सघो था। फ़िलहालु असीं हिन खे टाइटल ॾियूं था। टी खे जेको टेक्स्ट आहे इन खे क्लिक कंदासीं। इन खे क्लिक करण सां इहा विंडो खुली वेंदी। इन में मुख़्तलिफ़ अफेक्ट्स ॾिनल आहिनि। इन जो मक़सदु ईअं आहे जो तव्हां कंहिं अफेक्ट सां टाइटल ॾियणु चाहियो था। सपोज़ मां इन खे क्लिक कयां थो, इन खे क्लिक करण खां पोइ जीअं ई ॿीहर क्लिक कंदुसि त हीउ टाइटल अची वियो। हाणे इन खे दुबारा सिलेक्ट कंदुसि त हीउ वरी इंस्ट्रक्शन ॾींदो तव्हांखे। जेकॾहिं तव्हां नथा पढ़णु चाहियो त दुबारा क्लिक कयो, हीउ ॾिसो था तव्हां अची वियो। इन खे दुबारा ईअं क्लिक कंदव त हीउ तव्हांखे अची वेंदो, राइटिंग पैड अची वेंदो। इन में जेको कुझु लिखंदव उहो उन में ज़ाहिर थी वेंदो। सपोज़ मां लिखां थो वेलकम माय चैनल। लिखी इनखे ओके कंदासीं। ओके करण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था हीअ अची वियो आहे। हाणे हिन जी जेकॾहिं साइज़ खे नंढो वॾो करणु चाहियो था त उहो करे सघो था। इनखे हिते मथां हथोड़ झले जीअं कंदो हीउ वेकिरो थी वेंदो। हाणे जेकॾहिं तव्हां हिन जा फॉन्ट्स, कलर ऐं जेको कुझु चेंज करणु चाहियो था त हीउ तव्हां हिन रो में जेको पेंसिल जो निशान आहे इनखे क्लिक कयो। इन खे क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था टाइटल डिज़ाइनर अची वेंदो। हिनखे तव्हीं टी खे क्लिक कयो। जीअं क्लिक कंदव त ही नई विंडो खुली वेंदी। इन में तव्हां ॾिसी सघो था कलर आहिनि, फॉन्ट्स आहिनि ऐं हिन जी लोकेशन खे तव्हीं चेंज वग़ैरह करे सघो था। सपोज़ कयो मां हिनखे कलर ॾियां थो, ही मूं येलो कलर ॾिनो जेको हिते सूट कोन पियो कहे। इन में मुख़्तलिफ़ कलर आहिनि, जीअं तव्हां चाहियो ॾेई सघो था। ऐं सपोज़ हिते वेलकम टू माय चैनल खे ब्लू कलर थो ॾियां ऐं हिन जो फॉन्ट्स चेंज करण जे लाइ फॉन्ट्स जे हेठि डिफॉल्ट जे नाले सां हिन खे क्लिक कयो। इन खे क्लिक कंदव त ही फॉन्ट्स खुली वेंदा। इन्हनि मां को बि जेकॾहिं तव्हां चाहियो था चूज़ करे सघो था। मूंखे ही कुझु बहितर लॻे थो ऐं हिनखे चूज़ कयां थो। तव्हां ॾिसो जी चैनल जी फॉन्ट्स चेंज थी विया आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे सेंटर में रखणु चाहियो था त हेठि तव्हां ॾिसी सघो था हिन साइड ते सेंटर ऐं राइट साइड ते जे साइड ते लिखी सघो था। बोल्ड करणु चाहियो था त बोल्ड बि करे सघो था। ॿी खे इटैलिक करणु चाहियो था त इटैलिक बि करे सघो था। हिन जे हेठि मथे करण जे लाइ ही 2 बटण मौजूदु आहिनि, इन्हनि खे बि यूज़ करे सघो था। ऐं ही ए जे हेठि नेक्स्ट जेको ए आहे ही स्टॉक्स जो बटण आहे। इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक करण खां पोइ हीअ विंडो खुली वेंदी। इनखे जेकॾहिं हीअ ऑफ आहे त इनखे ऑन कंदो ऐं इन जी साइज़ खे थोरो वधाईंदो। हाणे हीअ तव्हांजे चैनल खे जेको या ईअं खणी अचूं बॉर्डर ॾींदो। बॉर्डर ॾियण जे लाइ कलर खे तव्हां चूज़ करे सघो था। मां हिते ब्लैक कलर खे चूज़ कयां थो। हीअ सॼो ब्लैक थी वियो, सॉरी ग्रीन कलर ॾियूं था। ऐं जो बॉर्डर जो जेको कलर तव्हांखे चेंज करिणो आहे त हिन खे क्लिक कंदो, ही तव्हां ब्लू थी वियो। बॉर्डर हिन जो चेंज करे हिन जी साइज़ खे घटि वधि करे सघो था। ही बॉर्डर जा कलर्स आहिनि, जेके बि तव्हां चाहियो त उहो हुनखे चेंज करे सघो था। हाणे हीअ त थी वियो बॉर्डर। हुन खां पोइ नेक्स्ट जेको ऑप्शन आहे हिन में इहो स्टॉक्स जो आहे। जेकॾहिं हिन खे कंदव त हीअ स्टॉक जेको तव्हां वधाइणु चाहियो था त उहो वधाए सघो था। हिनखे ही घटि वधि करण जे लाइ ईअं करे सघो था। ऐं हीअं तव्हां ॾिसी सघो था ही तव्हांजो टाइटल अची वियो आहे। ऐं हाणे जेकॾहिं तव्हां हिन में को पिक्चर एड करणु चाहियो था त उहो बि तमामु आसानी सां करे सघो था। हिन टाइम लाइन में हिनखे थोरो अॻियां करे या हिन जे हिते ई तव्हां जेकॾहिं पिक्चर का एड करणु चाहियो था वरी लेयर में वञो। लेयर में वञण खां पोइ इमेज कंदव। इमेज में जेके बि तव्हां वटि इमेज पिया आहिनि उनखे तव्हां चूज़ करे हिते ॾेई सघो था। सपोज़ ही मूं वटि फ़ोटू पिया आहिनि, इन्हनि मां कंहिं बि हिकु फ़ोटू खे आउं सिलेक्ट कयां थो
याद रखो तो फोटो जेकॾहिं तव्हां इन में हणणु चाहियो था या का भी शइ टाइम लाइन में ऐड कंदव तो उनके 2 दफ़ा टच करणो पवंदो। ईअं करण सां ही टाइम लाइन में ईंदो। हाणे तव्हां ॾिसो त हीअ टाइम लाइन में अची वियो आहे। हाणे इनखे थोरो प्ले करे ॾिसंदासीं। हीअ ॾिसी सघो था फोटो अची वियो। हाणे इनखे को अफेक्ट ॾियणु चाहियो था तो उहो भी ॾेई सघो था। वरी टाइम लाइन में वञो ऐं जंहिंखे अफेक्ट ॾियणो आहे उनखे क्लिक कयो ऐं एडिट में वञो। वेंदव हिन में तव्हां ॾिसी सघो था इनखे डुप्लीकेट भी करे सघो था, इनकी ओपेसिटी घटाए वधाए सघो था, फिलिप्स भी करे सघो था ऐं जाम सारियूं शयूं आहिनि जेको तव्हां चेंज करे सघो था। ऐं जेकॾहिं अफेक्ट्स ॾियणा आहिनि त इनखे बैक कयो। बैक करण खां पोइ तव्हां करियो ऐं एफेक्ट्स जे नाले सां जेको अफेक्ट आहे इनखे क्लिक कंदव त हीअ एफेक्ट्स अची वेंदा। सपोज़ कयो मां इनखे क्लिक थो कयां। हाणे जेकॾहिं तव्हां इनखे प्ले करे ॾिसंदव त उहो अफेक्ट्स भी अची वेंदो। ॾिसी सघो था कीअं अफेक्ट्स आयो आहे। फोटो अफेक्ट्स सां ईंदो। त हिन सॉफ्टवेयर जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा आहे त इन में तव्हांखे अफेक्ट्स जेके आहिनि उहे तमामु सुठा ऐं तमामु घणा मिलनि था। इन हिसाब सां मुंहिंजी नज़र में एंड्रॉयड जे लाइ बहितरीनु जेको वीडियो एडिटिंग सॉफ्टवेयर आहे उहो पावर लिंक आहे। त जनाब जीअं हाणे तव्हां इनखे इस्तेमालु कंदव तीअं तव्हांखे वधीक इन जी नॉलेज थींदी। इहो त जस्ट मूं तव्हांखे सम्झाइण जे लाइ इहो तव्हांखे कोशिशि कई आहे मुंहिंजो रिव्यू करण जे लाइ। उमेद आहे त तव्हांखे इहो पसंदि आयो हूंदो। हाणे जनाब वीडियो खे एंड था कयूं ऐं इहो ॿुधाईंदो हलां जीअं ई प्रोजेक्ट कंप्लीट थींदो त हीअ तव्हांजे हिन में अची वेंदो। हाणे जेकॾहिं हिनखे तव्हां सेव करणु चाहियो था उन जो बि आसान तरीक़ो आहे। तव्हां जंहिं प्रोजेक्ट खे इंसाफ जो नालो ॾिनो उनखे क्लिक कंदव त हीअ अची वियो। इनजो नेम चेंज करे सघो था, इनखे एडिट भी करे सघो था, प्रोड्यूस वीडियो करे सघो था, इनखे डिलीट भी करे सघो था। प्रोड्यूस जेकॾहिं सेव करिणो आहे त प्रोड्यूस वीडियो खे क्लिक कयो। जीअं क्लिक कंदो त हिन में इहे ऑप्शन अची वेंदा जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था सेव टू गैलरी में और SD कार्ड में शेयर करे सघो था, फेसबुक ते शेयर करे सघो था, यूट्यूब ते ऐं ॿियनि बि शयुनि में तव्हां शेयर करे सघो था। फ़िलहाल आउं इनखे सेव कंदुसि गैलरी में त हिनखे क्लिक कंदुसि त हीअ हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी। इन में ही क्वालिटीज़ पुछे पियो ऐं हिन सॉफ्टवेयर जी हिकिड़ी ॿी खूबी तव्हांखे ॿुधायां त हिनजी क्वालिटी तमामु बहितरीनु आहे। इन में तव्हां अल्ट्रा HD 4K ताईं तव्हां इनखे वीडियो खे क्वालिटी ॾेई सघो था। पर मां फ़िलहाल इनखे फुल HD ते क्लिक करे प्रोड्यूस जे बटन खे दबाईंदुसि त हीअ प्रोड्यूस थियणु शुरू थी वेंदो। जनाब फ़िलहाल आउं इनखे प्रोड्यूस थींदो ऐं ईअं ई तव्हां इन प्रोजेक्ट खे ठाहे ऐं पोइ इनखे ॾिसी सघो था। जनाब हाणे तव्हां ॾिसो पिया त हीअ प्रोजेक्ट ठहे पियो। थोरी देरि में ही तयारु थी वेंदो ऐं पोइ इनखे प्ले करे बि ॾिसी सघो था। मुंहिंजी नज़र में एंड्रॉयड मोबाइल जे लाइ काइन मास्टर खां पोइ जेकॾहिं को सुठो वीडियो एडिटर आहे त उहो इहो पावर डायरेक्टर आहे। इहो मुंहिंजो पंहिंजे यूज़ में आहे ऐं उन ते बि वीडियो ठाहींदो आहियां ऐं मूं ठाहे पोस्ट बि कया आहिनि। हाणे हीअ ॾिसी सघो था हीअ थी वियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां प्ले करणु चाहियो था हीअ रेटस जो पुछे पियो तव्हां हीअ ॾिसी सघो था। हाणे हीअ जीअं क्लिक कंदव त हीअ प्ले थी वेंदो। हीअ इश्तिहार खे बंदि कयो, प्ले कयो, ॾिसी सघो था हीअ प्ले थिए फुल स्क्रीन ते प्ले थींदो ऐं क्वालिटी की तव्हां ॾिसो तमामु सुठी क्वालिटी आहे। जनाब ईअं करण सां तव्हां इनखे इन में तमामु सुठी वीडियो एडिटिंग करे सघो था। स्पेशली जेके यूट्यूबर्स आहिनि उहो पंहिंजे वीडियोस खे सुठो लुक ॾियण जे लाइ इनखे सुठी क्वालिटी में ठाहिण जे लाइ इनखे इस्तेमालु करे सघनि था। त अॼोको मुंहिंजो वीडियो हो इहो वीडियो हो जो मूं रिव्यू ॾियण पे चाहियो तव्हांखे पावर डायरेक्टर जो उहो ॾिनो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हाणे वेंदे आख़िर में मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सम्झायो कि मुंहिंजो छा तव्हां सभिनी जो चैनल आहे इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ को वॾी ॻाल्हि कोन्हे। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो बटन ईंदो उनखे क्लिक कयो। उनखे क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उन मां फ़ाइदो वठी सघंदव। ऐं सब्सक्राइब करण जो ॿियो तरीक़ो मुंहिंजे वीडियोज़ में सब्सक्राइब जो हिकिड़ो कुंड ते बटन आहे उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा ऐं कमेंट्स में मूंखे लिखी ॿुधायो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इन सां गॾु अॼु मां तव्हां खां इजाज़त वठंदो इन दुआ सां त अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।